सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। तर्जुमो कंजुल इरफान। पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ासि बाने खे राति जे कुझु हिसे में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं सैर करायो। ए आशिकाने रसूल, असांजे आका ऐं मौला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो अज़ीम ऐं मुनफरिद मोजज़ो आहे। असांजा प्यारा नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के शरीफ में हज़रत उम्मे हानी रदी अल्लाह ताला अन्हा जे घर आराम फरमाए रहिया हुआ। ओचितो छित खुली वई। मलाइकनि जा सरदार हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम हाज़िर ख़िदमत थिया। अल्लाह पाक जो पैगाम ॿुधायऊं, मेराज जी ख़ुशख़बरी अर्ज़ कयाऊं। सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बुराक ते सुवार थिया। मस्जिद अक़सा में तशरीफ़ वठी आया। उते अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी इमामत फरमायाऊं। पोइ आसमान ॾांहुं रुख फरमायाऊं ऐं 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा ते तशरीफ़ वठी विया। पोइ सिदरतुल मुंतहा खां ला मकां ते पहुता। जाॻंदे वारी हालत में अल्लाह पाक जो दीदार कयाऊं। कई हज़ार लख किलोमीटर जो सफ़र तय कयाऊं ऐं सफ़र तय करे वापसि तशरीफ़ वठी आया। ऐं अञा राति जो रुगो थोरो ई हिसो गुज़रियो हो। आलिम सगोरा फरमाइनि था, जॾहिं हुज़ूर अकरम जाने आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि तशरीफ़ वठी आया त बिस्तरो गरम हुयो ऐं दरवाज़े जी कुंडी लुॾी रही हुई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाइनि था, कोड़ी कीरत आया मांझी मणियादार, पर तने गढ़ ॿाहिरां ॻायो सारी सभु ॼमार, तोखे घोट घुरायो ख़लवत लाइ खंगार, आओ मथाऊं मंगणा चढ़ी दुर द्वार, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यबातु, ए खिली कई खीकार, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। ए परोरज पचार सो सभु संसार त मुल्क ॾिनाई मुहम्मद खे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।